अच्छा अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो पहलवान गुलाम सर पठान ही पंहिंजो किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई। महिरबानी शायद नेटवर्क पंहिंजो स्लो आहे थोरो अञा स्टार्ट ई न आहे हाणे स्टार्ट थी वियो। ही नोमी जान बलोचिस्तान खां। अॼु असां किंग ऑफ सिंध जे उताक ते वेठा आहियूं बेरिया टाउन कराची में। भाऊ जी तबियत सही न हुई, सो तव्हांखे त ख़बर पई हूंदी, सोशल मीडिया ते हली पई ॻाल्हि त भाऊ मुमताज़ मौलाई बीमार आहे। अलाह पाक उनखे सिहत ॾिनी आहे, हाणे टाइट आहे, फिट फाट वेठो आहे। इनशाला कुझु ॾींहंनि खां पोइ वरी अव्हां सां गॾु अव्हांजे प्रोग्रामनि में गुलाम सर सां अॼु मां मल बि उड़ंदुसि। बहरहाल असां हार अॻे ई मञे छॾी आहे। मौलाई साहिब सां मुक़ाबिलो करण खां अॻु में हार मञी छॾियो। बहरहाल असां किंग ऑफ सिंध जो लक़ब ॾिनो आहे त मतिलबु हर शइ मञी न असां पंहिंजे फन जा बादशाह, तव्हां पंहिंजे फन जा बादशाह। माशाल्लाह, हा बिल्कुलु। सो उते वेठा हुआसीं। हाणे भाऊ माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे, फिट फाट आहे, दाबा बि ॾिए पियो मल जे लाइ। त आख़िर सम्झे थो न पाण में त करंट आहे बुत में। ऐं हेॾा ही दोस्त वेठा आहिनि, दोस्तनि जो तारीफ़ कराईंदा रहो। अली ख़ान जतोई साहिबु ऐं चिली उर्फ अलाए छा फिदा हुसैन भाउ मुंहिंजो। ऐं फारूक शर साहिबु आहे, सुञाणींदा हूंदो आहे, अक्सर मूंसां पोस्टनि में हूंदो आहे। या अताउल्ला ख़ान आहे बलोच आहे कोयटा खां। ही अमजद चांडियो साहिबु, ही त तारीफ़ जो मोहताज ई न आहे। हेॾा ही आहे नोमान ख़ान बलोच। बाक़ी हिन जो तारीफ़ मां न कराईंदुमि, पाण सुञाणो। महिरबानियूं वॾियूं महिरबानियूं सॼी संगत जूं। अॼु जेके वोट कई आहे या दोस्त बलोचिस्तान खां, सिंध खां, मां तमामु थोराइतो आहियां उन्हनि जो जेके पंहिंजो क़ीमती टाइम कढी। ख़ासि महिरबानी भाउ गुलाम सैन जूं ऐं असांजो प्यारो भाउ फारूक शर साहिब जूं, जतोई साहिब जूं, संजराणी साहिब जूं, ऐं असांजे बिरोई साहिब जूं, ऐं ॿियनि दोस्तनि जूं। सभिनि जूं वॾियूं महिरबानियूं जेके पंहिंजो क़ीमती टाइम कढी ऐं फुकरा जे मेखाने ते आया ऐं असांखे मूंखां तबियत पुछण जे लाइ ऐं मोहबतूं वंडण जे लाइ। ऐं मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हांजे दुआउनि सां अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं तव्हांजी दुआऊं हुजनि। इंशाअल्लाह अलाह पाक तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, सदा सलामत रहो। न ही त तव्हांजी अलाह पाक तव्हांखे सेहत ॾिनो, थोरी घणी तबियत ख़राबु हुई, पर तव्हां सां पूरे सिंध जूं दुआऊं आहिनि, तव्हांखे कुझु कोन थींदो। इंशाअल्लाह तव्हांखे ज़िंदगी में केतिरा लोॾा आया पर करे कुझु न सघिया। दुआऊं आहिनि न, त दुआऊं ई त बचाईंदियूं आहिनि न। लुॾंदो ॿुॾंदो तरंदो वञी माण्हू निकिरी वेंदो आहे किनारे ते, इहे दुआऊं हूंदियूं आहिनि। सो अव्हांखे त असां ॾिसूं था सोशल मीडिया ते काफ़ी जेतिरा फॉलोअर आहिनि, जेतिरा चाहींदड़ आहिनि, उनजो हिकिड़ो ज़रिड़ो जेके मतिलबु अव्हांजी शोहरत मां या हुन मां ख़ुशि न हूंदा त उहे चाहींदा त हुनखे ॿेड़े खे ॿोड़ियूं, पर कुझु करे न सघिया अव्हांजो। असां ॾिठो। हा बिल्कुलु, उहे बि ख़ुशि हुजनि, जिते हुजनि सलामत हुजनि। सो बहरहाल कमेंट में अॼु त मुंहिंजो केरु नालो ई कोन पियो खणे सघे। मौलाई मौलाई आहे। मतिलबु मुंहिंजा फैन बि सभु अव्हांजा ई फैन आहिनि। सिंगर ए बी शकूर चए पियो त मुमताज़ मौलाई खे मुंहिंजी तरफ़ां सलाम। वालेकुम सलाम वॾी महिरबानी दोस्तनि। सो अॼु मौलाई लॻो पियो। हाणे असांजो त केरु नालो नथो खणे, बहरहाल अलाह मालिक आहे। आईडी तव्हांजी आहे न भई, आईडी तव्हांजी आहे त हुनखे ख़बर आहे तव्हांजो नालो छो खणंदो। बहरहाल मूंखां वधीक अव्हांजा फैन आहिनि न अलाह हुनखे ख़ुशि रखे सभिनि दोस्तनि खे। माशाल्लाह अलाह पाक तव्हांखे हयाती ॾे, ॾाढी ख़ुशी थी। इहो मोहबतूं अव्हांजूं जेके अव्हां कुर्बड़ियो था छिके वरी अव्हां ॾे खणी थियूं अचनि। तव्हांजा एहसान, तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। माशाल्लाह अॼु त बेरिया टाउन में मौसम बि तमामु प्यारी आहे। मौसम ॾाढो प्यारो। बेरिया टाउन में मौसम भले प्यारी न हुजे, पर बेरिया मतिलबु अहिड़े तरीक़े सां ठाहियो आहे जो हिते हरू भरू बि भली मौसम लॻंदी आहे। हा माशाल्लाह। अमजद भाई जी बाबा, छा चवंदव तव्हां यार? असां दोस्तनि खे इहो मैसेज ॾींदासीं, सभिनि लाइ दुआ करनि, भले दुश्मन हुजे सॼण हुजे, उन्हनि जी पंहिंजी भलाई थींदी जेकॾहिं दुआ घुरंदा त। वॾी महिरबानी सभिनि दोस्तनि जी। सभु दोस्त आया किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई मेखाने ते। वॾी महिरबानी भाउ गुलाम हुसैन पठान साहिब जी लख करोड़। अली पियो चवे अदा मुमताज़ मौलाई खे चओ त अव्हांजो भाणे जो अली वसीर मीरपुर माथेलो खां सलाम करे पियो। ऐं हुनजे मामा सां मुंहिंजी तमामु इलाही मोहबत रही आहे। अली वसीर मुंहिंजो, हुन मां मामा कंदो आहियां त छा त बचल वसीर मरहूम
उहो मुंहिंजो ॿाहिरनि जहिड़ो दोस्त हुयो जेको अली जो मामो आहे। अली भाउ महिरबानियूं आहे, लव यू बिल्कुलु मामा, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, शाद हूंदो, वॾियूं महिरबानियूं। अच्छा नोमी, आप भी अपने आवाज़ से कुछ बोलो यार। आप कोयटा से आए हो, मौलाई साहब के घर पे बैठे हुए हो, कैसे फील हो रहा है? थोड़ा बहुत मीडिया वाला तो मैं भी हूँ। अच्छा फील हो रहा है माशाल्लाह। अच्छा ठीक है, आगे नहीं बोलना कुछ? कल इन दोनों का मैंने शो करवाया फिदा का, और इसका आप रिवील कर अक्सा रहे शो हो? होता है जो अक्सा किंजर जमाली का शो, ये दोनों ने इनको इतना परेशान किया, कुछ बोल नहीं रहे थे, चुप थे। माना डमियूं यारे होते बस ये चुप कर बैठा हूँ चारी चेबी बाबा, तो वो लाला किथे फंसा है? अली साहब आप बोले, आप हमारे मेहमान हो, सिंध में आए हो, आप कुछ ना कुछ बोलें। सिंध में तो हम सिंधी कैसे अच्छे हैं माशाल्लाह। आप बलूचिस्तान से आए हो, जी जी। आप हम सिंधियों को पैगाम दे दो तो सिंध कितनी मोहब्बत करने वाले सिंधी लोग हैं, कितना प्यार करते हैं। सिंधी कितने मेहमान नवाज है। आपको यहाँ की मेहमान नवाजी में क्या महसूस हुआ? खुशी हुई? मेहमान नवाजी बहुत मुझे खुशी हुई माशाल्लाह, क्योंकि हम ये जो सिंध की धरती है ये मेहमान नवाज है, मोहब्बत की धरती है, सूफियों की धरती ऐसे बोलते हैं। तो ये हमारे उसी सिंध के किंग हैं, पूरे सूबे के। वैसे तो पाकिस्तान के किंग है, लेकिन फिलहाल सिंध पर इनका राज चल रहा है सिंगिंग की दुनिया में। ॿियो हिकिड़ो पैगाम भी मां गुलाम हसन ॾींदुसि बिल्कुल बिल्कुल दोस्तनि खे, त हक़ीक़त में हिन धरती ते जिन जनम वरितो आहे, हीअ धरती असांजी धरती आहे, ऐं हिन धरती में हीअ धरती अमन चाहे थी। बिल्कुल। ऐं जेके नंढड़ा नंढड़ा मसाइल थियनि था, जेके जहिड़ा थियनि था ज़ाती या कंहिं फ़िरक़ेबाज़ी वारा, इहे नफ़रतूं ख़तमु कयूं वञनि। असां सभु पाकिस्तानी आहियूं, पाकिस्तान में रहूं था, पाकिस्तान सभिनि जी धरती आहे। हिक ॿिए सां मोहबत कयो, बिल्कुल कुर्ब कयो, ऐं अमुन ज़रूरी आहे ऐं मोहबतूं ज़रूरी आहिनि। त ॾिसो हींअर को फ़र्क़ु न आहे, असां हिते महफ़िल में वेठा आहियूं, बलोच बि आहियूं, सिंधी बि आहियूं, बलोचिस्तान जा माण्हू बि आहिनि, बिल्कुल, ऐं तव्हां पठान आहियो, पर मोहबतूं आहिनि न। तव्हां माशाअल्लाह मूंखे ख़ुशी थींदी आहे त तव्हां हिन सिंध धरती ते जनम वरितो आहे, हिन धरती ते पैदा थिया आहियो, हिन धरती जो तव्हां नालो कयो आहे, ऐं बाक़ाइदा तव्हां नालो कयो, ऐं धरती जा तव्हां ख़ैर खाओ आहियो, ऐं निमक हिलाल आहियो। तव्हां हमेशह जिथे वेंदा हो तव्हां चवंदा हो त मां सिंधी आहियां, ऐं सिंध में मूं जनम वरितो आहे, ऐं सिंध जो ई नालो खणी तव्हां पूरे पाकिस्तान में असांजी सिंध ते हिकिड़ो तव्हां ते प्राउड आहे, ऐं अलाह पाक तव्हांखे हमेशह कामयाबु कंदो। बिल्कुलु, तव्हां मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई। सो हीअ धरती सूफ़ियनि जी धरती आहे, अमन जी धरती आहे, मोहबत जी धरती आहे, महिमान नवाज़नि जी धरती आहे। बिल्कुलु। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि ॿाहिरियूं कुवतूं जिनखे चऊं, छो त जेको सिंध जो हूंदो उहो ईअं न चाहींदो त मुंहिंजे धरती जो अमन ख़राबु थिए, मुंहिंजे धरती जो दुनिया में ग़लति मैसेज वञे। कुझु अहिड़ियूं कुवतूं आहिनि जेके सिंध जे आहिनि अमन खे ख़राबु करण जे चकर में आहिनि, सिंध जे मतिलबु दुनिया में सिंध जो इहो मैसेज ॾियनि था त सिंधी महिमान नवाज़ न आहिनि। तो सिंधी 5000 साल खां मशहूरु महिमान नवाज़ी जे करे आहिनि। जेतिरी सिंध जी तारीख़ आहे, हमेशह सिंध सां गॾोगॾु महिमान नवाज़ी हलंदी पई अचे। बेशक। तो बिल्कुलु असां सिंधी माण्हुनि जी ॾिसो न वॾियूं झोलियूं हूंदियूं आहिनि, ऐं सिंधी माण्हू हर माण्हू खे पनाह ॾींदो आहे, बिल्कुलु, ऐं मोहबतूं ॾींदो आहे, बिल्कुलु। ऐं मां चवां थो त जेके आहिनि असांजी सिंध धरती ते रहनि था, असांजा पठान भाइर हुजनि, मुहाजिर हुजनि, पंजाबी हुजनि, ऐं उन्हनि खे बि इहो हक़ु थिए थो मुंहिंजे ख़्याल में बिल्कुलु त असांजी सिंध जी धरती जी पंहिंजी जी इज़त कनि, ऐं पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त कनि। जिन में रहनि था, जिते खाइनि था, पीअनि था, त पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त करणु उन्हनि जो बि हक़ु आहे। त धरती धणनि सां हू अहिड़ो सरचाव रखनि, अहिड़ी मोहबत रखनि जो इहे नफ़रतूं बिल्कुलु कॾहिं बि ज़िंदगी में न थी सघनि। हीअ असांजी सिंध धरती जे माण्हुनि जो बि उन्हनि माण्हुनि ते हक़ु आहे। तव्हां पाण वधीक पैगाम ॾेई सघो था। बिल्कुलु उन्हनि जो हक़ु आहे त असांजी सिंध जे माण्हुनि जी इज़त कनि, सिंधियुनि माण्हुनि सां मोहबत कनि, ऐं मोहबत जो वर्चाव कनि, मोहबत जो भाईचारो कनि, हीअ नफ़रतूं ख़तमु कनि। जी बिल्कुलु, उहो त इन ॻाल्हि में त को शक न आहे न। त हिकिड़ा माण्हू मिसाल ॿाहिरियां अचनि था, उन में को शक न आहे त ॿाहिरियां न आया आहिनि। बिल्कुलु आया आहिनि, हिते वेठा आहिनि, उन्हनि खे कारोबार पिया कनि, उहे हर शइ पंहिंजी ख़ुशी सां पिया कनि। कंहिं सिंध जे तरफ़ां या सिंधी मारूड़े जे तरफ़ां उन्हनि खे कोई बि रुकावट न हो, तॾहिं त करोड़ रुपया इन्वेस्ट करे कारोबार कनि पिया। तव्हांखे बि खपे तव्हां बि उन्हनि खे सीने सां लॻायो, तव्हां बि उन्हनि में फ़र्क़ु न महसूसु कयो त कोई सिंधी आहे या मां पठान आहियां या मां को इंडिया जो आहियां, महाजर आहियां, किथां जो आहियां। तव्हां बि उन्हनि खे सीने सां उअं ई लॻायो जीअं हू अव्हांखे सीने सां लॻाईंदा आहिनि। बिल्कुलु इन ॻाल्हि में इहो ॿिन्हिनि ते फ़र्ज़ु आहे। हीअ मोहबतूं वंडियूं असांजो पैगाम, असां आर्टिस्ट जो को मज़हब का ज़ात न हूंदी आहे, मोहबत जा सफ़ीर आहियूं, ऐं असां आर्टिस्ट तव्हांखे सभिनि खे इहो पैगाम ॾींदासीं ख़ुदा रा। ऐं मूं हींअर गीत बि हिकिड़ो ॻायो आहे त मोहबतूं वंडाइजनि, नफ़रतूं घटाइजनि, सिंध खे हाणे अमन खपे।
बिल्कुलु त हिन असांजी धरती तव्हां खे हमेशह अमन खपे पंहिंजी शाइरी में अहिड़ा पैगाम ॾिना आहिनि सम्झण वारनि लाइ उहे काफ़ी आहे अगरि उहे सम्झनि। बिल्कुलु बिल्कुलु त मां हथ ॿधी चवंदुसि पंहिंजे सिंधी भाइरनि खे त हिन धरती ते अमन कयो, मोहबतूं कयो। हे जेके हिन धरती असांजे पाकिस्तान में जेके रहनि था उन्हनि सभिनि सां मोहबतूं कयो, हीअ नफ़रतूं ख़तमु कयो। ही जहिड़ा झगड़नि में ॾिसो त केतिरा नसुल तबाह करे छॾिया आहिनि। बिल्कुलु इन मां को फ़ाइदो न आहे। असां पंहिंजे मुस्तक़बिल में पंहिंजी पोइ जेका औलाद आहे उन्हनि जे लाइ सुठो सोचूं, उन्हनि खे बि इहो पैगाम ॾियूं त माना असां सिंधी क़ौम जेका आहियूं अमन पसंदि क़ौम आहियूं ऐं सखी क़ौम आहियूं, मोहबत वारी क़ौम आहियूं ऐं महिमान नवाज़ क़ौम आहियूं। इहे सभु ॻाल्हियूं ख़तमु। आई लव यू सिंध, आई लव यू पाकिस्तान। सदा ज़िंदाबाद हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वॾियूं महिरबानियूं। पर मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे ॿाहिरनि जहिड़ो उते बि आयो, पंहिंजो तव्हांजो शो हो, असगर रिन साहब जो उतारे रफ़ीक चांडियो साहब तव्हांखे सलाम पियो चवे। महिरबानियूं रफ़ीक चांडियो साहब जूं। असांजो ख़ुशि हुजे भाउ, अलाह उन ख़ुशि रखे। वॾियूं वॾियूं महिरबानियूं। अलाह पाक ख़ैर सो चांहि पीअंदासीं मौलाई साहब सां गॾु। पोइ मौलाई साहब सां वेठा आहियूं, कचहरी कयूं पिया। पोइ हाणे असां पंहिंजी कचहरी कयूं, तव्हां सां असांजी कचहरी थी वई। मिड़े सोचींदा आहियूं त हीअ बि हिकिड़ी फैमिली आहे फेसबुक। सो पंहिंजी फैमिली सां बि माण्हू कॾहिं कॾहिं उन्हनि जा कमेंट ॿुधे, पंहिंजी कचहरी उन्हनि खे ॿुधाए। सो अलाह ख़ैर करे, ख़ुशि रहो, आबाद रहो, महिरबानी।